नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज हफ़्तेवार प्रोग्राम अवां जे सवालनि जा जवाबात खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अवां सां गुज़ारिश आहे, जेकॾहिं अवां असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, हिन प्रोग्राम में जिन दोस्तनि सुवालात मोकिलिया हुआ ऐं उन्हनि दोस्तनि जी ख़िदमत में उन्हनि सुवालनि जा जवाबात अर्ज़ु कंदुसि। हिकिड़े दोस्त सुवाल कयो आहे त नमाज़ जी नीयत ज़बान सां करणु कीअं आहे, त आउं उन जी ख़िदमत में जवाबु अर्ज़ु कंदुसि त नीयत दिलि जे पके इरादे खे चइबो आहे ऐं नीयत जेका आहे सो मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो त नमाज़ जी शर्तनि मां हिकु शर्त आहे। नीयत इरादो, दिलि जो इरादो, इन खे नीयत चइबो आहे, पर जेकॾहिं ज़बान सां करे थो तॾहिं बि मुस्ताहब आहे। घर मां निकिरण वारो माण्हू नीयत करे जॾहिं नमाज़ जी निकितो, इरादो करे निकितो त उन जी नीयत थी वई, पर जेकॾहिं ज़बान सां नीयत करे थो तॾहिं मुस्ताहब अमल आहे। ऐं ॿिए दोस्त सुवाल कयो आहे त कर्ज़ खां छुटकारे जो को वज़ीफ़ो ॿुधायो, त आउं उन दोस्त जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो पहिरीं वीडियो मौजूदु आहे कर्ज़ खां निजात जे छुटकारे जे मुतालिक़, त कर्ज़ खां कीअं छुटकारो हासिलु कजे। ऐं जेकॾहिं कर्ज़ थी थो वञे त यकीनन माण्हू परेशान थिए थो, टेंशन में, परेशानियुनि में, कई सोचनि में मुब्तला थिए थो। कर्ज़ मर्ज़ चइबो आहे, सो अल्लाह पाक हर मुस्लमान खे कर्ज़ जहिड़े मूज़ी मर्ज़ खां महफ़ूज़ फरमाए बचाए। त आउं उन दोस्त खे अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो पहिरीं वीडियो मौजूदु आहे जंहिंजी लिंक आउं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि, अवां उनखे ॾिसी वठिजो, उन में पूरो तफ़सीलात सां मूं अर्ज़ु कयो आहे। ॿिए हिकिड़े दोस्त सुवाल कयो आहे त नमाज़ी जे अॻियां गुज़रण जो छा हुकुम आहे, ऐं जेकॾहिं नमाज़ जे अॻियां को माण्हू गुज़री वञे त इन सां नमाज़ टुटे थी या न। त आउं उन जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त नमाज़ी जे अॻियां गुज़रण सां नमाज़ी जी नमाज़ ते को बि असरु नथो थिए, उन जी नमाज़ थी वञे थी ऐं न ई उनखे नमाज़ वापसि पढ़ण जी ज़रूरत आहे, नमाज़ थी वेंदी। लेकिन नमाज़ी जे अॻियां गुज़रण जो सख़्ती सां मना थियल आहे, सख़्ती सां मना आहे। नमाज़ी जे अॻियां गुज़रणु न घुरिजे, वॾे में वॾो गुनाह आहे। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे गुनाहनि जे कमनि खां महफ़ूज़ फरमाए। ऐं ॿिए दोस्त सुवाल कयो आहे त वेही नमाज़ पढ़ण जो छा हुकुम आहे, त आउं उन दोस्त जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त नमाज़ जेका आहे सो नमाज़ जा फ़र्ज़ आहिनि, उन्हनि फ़राइज़नि मां हिकु अहम फ़र्ज़ु आहे क़ियाम, बीह करे नमाज़ पढ़णु। सो जेकॾहिं फ़र्ज़ नमाज़ आहे या सुन्नत आहे या वाजिबु नमाज़ आहे, इन्हनि खे जेकॾहिं बग़ैर कंहिं उज़र शरई जे, बाक़ी नवाफ़िल वग़ैरह जेकॾहिं वेही पढ़े थो त उन में को बि हरज न आहे, पढ़ी सघे थो। बाक़ी ताक़त जे बावजूदु, सिहतमंदी जे बावजूदु बि जेकॾहिं फ़र्ज़ नमाज़ूं या सुन्नतूं या वाजिबु नमाज़ जेकॾहिं वेही पढ़ंदो त नमाज़ कोन्ह थींदी, चाहे मर्द हुजे या औरत हुजे। उनखे जेकॾहिं सिहतमंदी जी हालत में आहे त बीह करे नमाज़ पढ़णु लाज़मी ऐं ज़रूरी आहे। ऐं ॿिए हिकिड़े दोस्त सुवाल कयो आहे त हफ़्ते जे ॾींहंनि जे बारे में कुझु वज़ाहत कयो ऐं उनजूं कुझु फ़ज़ीलतूं ॿुधायो। त आउं उन दोस्त खे अर्ज़ु कंदुसि त तव्हांजो सुवाल बि ठीकु आहे, लेकिन आउं मूं सीरीज़ तयारु करे छॾी आहे। इनशा अल्लाह जल्द अज़ जल्द उहा सीरीज़ मुंहिंजे चैनल यूट्यूब ते राय इस्लाम ते अनक़रीब अचण वारी आहे, अपलोड थी वेंदी, जंहिंमें हफ़्ते जा 7 ॾींहं आहिनि। 7 ॾींहंनि जे मुतालिक़ तमामु अहम मालूमात मूं उन में गॾु कई आहे तव्हां दोस्तनि जे लाइ। सो हर हिकु ॾींहं जी फ़ज़ीलत ऐं उन जा वाक़ियात ऐं उन ॾींहं जा जेके बि अमाल हूंदा उन जे अंदरि मौजूदु हूंदा। त आउं कोशिशि कंदुसि जल्द खां जल्द उहा सीरीज़ आहे ऐं उहे ॾींहंनि जूं फ़ज़ीलतूं ऐं वाक़ियात, हर हिकु ॾींहं जा जेके हफ़्ते जा 7 ॾींहं आहिनि उन्हनि जे मुतालिक़ तमामु बहितरीनु मालूमात आउं अनक़रीब अपलोड कंदुसि तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में। त प्यारा दोस्तो, हीअ अॼु जेके दोस्तनि सुवालात कया उन्हनि जा जवाबात मूं अर्ज़ु कया। अव्हां जे सुवालनि जा जवाबात प्रोग्राम में जिन दोस्तनि पंहिंजा सुवालात मोकिलिया उन्हनि तमामु दोस्तनि जो थोराइतो आहियां। अल्लाह पाक अव्हां खे बरकतूं अता फ़रमाए। अव्हां दीनी मसाइलनि जे बाबति ऐं दीनी मसाइलनि जे मुतालिक़ पंहिंजी ॼाण हासिलु कयो था ऐं दीन जे मामले में अव्हां चुस्त रहो था। अल्लाह पाक अव्हां खे बरकतूं अता फ़रमाए। अव्हां जी महिरबानियूं। अव्हां पंहिंजो जेको असां वक़्तु ॾिनो ॾिसण जे लाइ, ॿुधण जे लाइ। जेके दोस्त मोहबत वारा असांजे चैनल राय इस्लाम ते आहिनि, ऐं सभिनी जो थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां, जेके पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांजे इन चैनल खे वक़्तु ॾियनि था। अल्लाह पाक सभिनी खे शादो आबाद रखे। त प्यारा दोस्तो, इहो अॼु जो प्रोग्राम हफ़्तेवार अव्हां जे सुवालनि जा जवाबात। वरी नए प्रोग्राम या नई मालूमात ताईं मूंखे इजाज़त ॾींदा।
अल्लाह हाफ़िज़।